पाकिस्तान कुंभार इत्तेहाद जे मरकजी मुशावरती गडजाणी मीरपुर खास में सदर मोहम्मद शरीफ कुंभार जे ज़ेरे सदारत थी गुजरी। तफसील मौजब आल पाकिस्तान कुंभार इत्तेहाद जे मरकजी मुशावरती गडजाणी गोठ खमीसो कुंभार मीरपुर खास में सदर आल पाकिस्तान कुंभार इत्तेहाद मोहम्मद शरीफ कुंभार जे ज़ेरे सदारत थी गुजरी, जंहिंमें मरकजी जनरल सेक्रेटरी खालिद कुंभर, मरकजी नायब सदर हाजी रहमतुल्लाह कुंभार सांगड़, मरकजी नायब सदर हाजी अब्दुल गफूर कुंभार, मरकजी तर्जमान अब्दुल गफार कुंभार, मरकजी इंफॉर्मेशन सेक्रेटरी हबीबुल्लाह कुंभार, मरकजी प्रेस सेक्रेटरी शफी मोहम्मद कुंभार, डिस्ट्रिक्ट मीरपुर खास मां मोहम्मद रफ़ी कुंभार, हुसैन बख्श कुंभार, मोहम्मद जावेद कुंभार, अब्दुल खालिक कुंभार ऐं ॿियनि वॾी तादाद में शिरकत कई। गडजाणी में मुतफ़िक़ा तौर इहो फ़ैसिलो कयो वियो त बलदियाती चूंडनि में कुंभार बिरादरी तरफ़ां बीठल उम्मीदवारनि जी भरपूर सपोर्ट कई वेंदी ऐं बिरादरी में शऊर पैदा कयो वेंदो त हू पाण खे मज़लूम न सम्झनि ऐं पंहिंजनि हक़नि लाइ उथनि। असांजो भरपूर साथ उन्हनि सां हर वक़्तु गॾु हूंदो। जिते बि कुंभार बिरादरी सां का बि नाजाइज़ी थींदी त उन में बिरादरी जी भरपूर सपोर्ट कई वेंदी। उन मौक़े ते एजेंडा में शामिल तमाम नुक़्तनि ते गौर कयो वियो ऐं इहो फ़ैसिलो कयो वियो त जल्द समूरी सिंध अंदरि कुंभार बिरादरी खे गॾु करे सॼी सिंध अंदरि यूनिट खोलिया वेंदा ऐं रहमानी बिरादरी तरफ़ां कुंभार बिरादरी जी मदाख़लत ऐं ज़ात खे मिसारण जी कोशिशनि खे रोकियो वेंदो। कुंभार कौम में सुजागी पैदा कई वेंदी त ज़ात असांजी सुञाण आहे, ज़ात कंहिं बि सूरत में तब्दील न कई वेंदी। उन मौक़े ते मरकज़ी सदर मोहम्मद शरीफ कुंभार चयो त असां सॼी कुंभार कौम खे मुतहद करण लाइ निकिता आहियूं ऐं गॾिजी पंहिंजे कौम जी फ़लाह ते कमु कंदासीं। मरकज़ी जनरल सेक्रेटरी खालिद कुंभर चयो त कुंभर कौम पाण खे मज़लूम न सम्झे, हू पंहिंजे हक़नि लाइ उथे, असां पंहिंजी कौम सां गॾु आहियूं। नायब सदर हाजी रहमतुल्लाह कुंभार चयो त कुंभार कौम में शऊर पैदा करणो आहे ऐं उन्हनि खे अॻियां आणण लाइ असांखे मुतहद थियणो पवंदो। असांजी ज़ात क़दीमी ज़ात आहे, असांखे पंहिंजी ज़ात ते फ़ख्रु आहे। मरकज़ी नायब सदर हाजी अब्दुल गफूर कुंभार चयो त असांखे पाण में इख़्तिलाफ़ ख़तमु करणा पवंदा, हिक ॿिए जे ख़िलाफ़ वञण खां रोकणो पवंदो। असां जेसीं ताईं इख़्तिलाफ़ात ख़तमु न कंदासीं कामयाब न थींदासीं। मरकज़ी तर्जमान अब्दुल गफार कुंभार चयो त असांखे पंहिंजे कौम जी मदद करण लाइ अॻियां अचणो पवंदो, उन जो ॿार सभ खां पहिरियां असांखे खणणो पवंदो। असां टंडोल हियार में बिरादरी खे मुतहद कयो आहे। आउं कुंभार आहियां ऐं कुंभार रहंदुसि, मूंखे पंहिंजी ज़ात ते फ़ख्रु आहे। प्रेस सेक्रेटरी शफी मोहम्मद कुंभार चयो त असांजी ज़ात क़दीमी ऐं पूरी दुनिया में रहे थी। अगरि कंहिंखे असांजी बिरादरी जी मदद करणी आहे त उन जो हरगिज़ इहो मक़सदु न हुजणु घुरिजे त असां क़दीमी ज़ात ते हमलावर थी ऐं ज़ात मिसारण जी कोशिश न करे। असां कुंभार आहियूं ऐं कुंभार रहंदासीं, उन लाइ पंहिंजी बिरादरी में शऊर पैदा कंदासीं। मरकज़ी इंफॉर्मेशन सेक्रेटरी हबीबुल्लाह कुंभार चयो त असांखे पंहिंजी बिरादरी खे अॻियां आणण लाइ मुतहरिक थियणो पवंदो ऐं बिरादरी खे मदद करणी पवंदी, उन लाइ निज़ाम जोड़णो पवंदो ऐं असांखे उमेद आहे त असांजी मरकज़ी बॉडी उन लाइ जल्द को निज़ाम ठाहींदी।